अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारी जमात सगोरी, कुरान मजीद जी एक आयत सगोरी अवां जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो, तफ़सीर ऐं कुछ मसइला अवां जे आॾो अर्ज़ करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो रब्बुल आलमीन इंशाअल्लाह पंहिंजे महबूब जे तुफ़ैले हक़ ऐं सच जे चवण जी मूंखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे रब्बुल आलमीन शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजे मोहतरम साईं हाफ़िज़ मदद अली अब्बासी साहब जन ही यारी शरीफ़ जे सिलसिले में प्रोग्राम रखंदा आहिनि। हिन भेरे भी इन्ही सिलसिले में हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यारी शरीफ़ जे सिलसिले में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। असां ऐं तव्हां सुन्नी मुसलमान हाणे खां न बल्कि शुरू खां वठी करे जंहिंखे सदियूं ऐं साल गुज़री विया आहिनि, खास करे सिंध में यारी शरीफ तमाम घणी मल्हाई वेंदी आहे। और यारी शरीफ जो असल मकसद छा आहे?
इन पलाहण मां असांखे फ़ाइदो कहिड़ो थो पवे। क़ुरान पाक हदीस पाक की रोशनी में इहो कम जायज़ आहे नाजायज़ आहे। छो त तव्हां जियां यारी शरीफ जे बारे में माण्हुनि खां ॿुधो था, फज़ीलतूं फज़ाइल बयान, अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां उन जे मुखालफ़त में भी ॿुधंदा आहियो। हिकिड़ा चवंदा आहिनि बाबा सवाब आहे, सुठो कमु आहे, भली कजे। ॿिया वरी चवंदा आहिनि बाबा यारी न का अबू बकर कई, न का उमर कई, न का उस्मान, न का अली, न को सहाबन कई। तव्हां पंहिंजे तरफ़ खां ठाही आहियो, को बिदअत जो कमु आहे, हुज़ूर जे ज़माने में कोन हो, बाद में थियो आहे। इन्ही चवण वारा बि मौलवी आहिनि। पंहिंजे बयान में तव्हांखे आयतूं पढ़ी ॿुधाईंदा आहिनि, हदीसूं पढ़ी ॿुधाईंदा आहिनि। हाणे अव्हां विच वारा अची फाथव, वञूं काॾे? होॾां बि मौलवी क़ुरान हदीस, हेॾां बि मौलवी क़ुरान हदीस। मां तव्हांजे विच ते एॾो को वॾो आलिम कोन आहियां जो सभिनी जो फ़ैसिलो करे सघां, पर मां हिकिड़ी तव्हांखे आसानी वारी ॻाल्हि तव्हांजे ज़हन में रखी ॿुधाए थो छॾियां। वो फ़ैसिलो तव्हां पाण कजो त ॿिन्ही ग्रुपनि मां हक़ ते कहिड़ो आहे। तव्हांखे कम अज़ कम का शइ ज़हन में त वेहे, दिमाग़ में त वेहे। अव्हां जे ज़हन में का दिमाग़ में का ॻाल्हि ई न हूंदी, हू छा था चवनि, हू छा था चवनि, हुननि जो मतिलबु छा आहे, हुननि जो मतिलबु छा आहे। इन्ही जे विच वारी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां त जीअं तव्हांखे ख़बर पवे। पोइ फ़ैसिलो अल्लाह से तव्हांखे अकुल ॾिनो आहे, तव्हांजे दिलि में काज़ी आहे, अव्हां पाण फ़ैसिलो करे सघो था त असुल छा ॻाल्हि आहे। सुठो त ईअं हो त यारी शरीफ़ जो महीनो अचे थो मथों 2 महीननि खां पोइ। साईं यारी तॾहिं रखे हा, यारी वारे महीने साईं तकड़ करे अॻ में रखी आहे, माशाअल्लाह। बिल्कुलु तव्हांखे आसान ॻाल्हि ॿुधायां जेका तव्हांजे दिमाग़ में वेही वई। बरकत जे लाइ सभई सलात पढ़ो गॾिजी, अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थिए तो कुछ मूंखे ॾाव बि अचे। सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या हबीबल्लाह। सब कुछ था पढ़ो, माफ कजो कलोड़ा, सब ही पढ़ो। सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीबल्लाह। कुरान शरीफ में अल्लाह तबारक व तआला बिन नबियन जो जिक्र फरमायो आ। हजरत ईसा अलैहिस्सलाम जो ऐं हजरत यहया अलैहिस्सलाम जो भई अल्लाह जा नबी आहिनि। उन सां गॾोगॾु नबी त आहिनि पर पाण में मासात भी आहिनि। हजरत ईसा जी अम्मा ऐं हजरत यहया जी अम्मा पाण में सॼियूं भेनरूं। अल्लाह जा त करम ॾिसो, हिकिड़ी भेण जे पेट मां भी नबी पियो ॼमे त ॿिए जे पेट मां भी नबी पियो ॼमे। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत सां हजरत यहया अलैहिस्सलाम जी अम्मा खे अल्लाह जे नबी ज़करिया अलैहिस्सलाम मां पुत्र अता फरमायो। पीउ भी रसूल नबी त पुत्र भी नबी।
पर हजरत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात के अल्लाह तबारक व तआला पांजे कुदरत सां पांजे कुन फयकून जे अमर सां दुनिया के ॾेखारियो त माण्हू चवंदा आहिनि त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे न को अब्बो हो न को अम्मो हई। रब्बुल आलमीन उन जो मिट्टीअ मां बोतो बनाए उन में रूह फूकियो। अल्लाह पाक सारी मखलूक आदम मां पैदा फरमाई। पर अल्लाह ताला फरमाए तो मां इएं बि करे ॾेखारियां थो जो हज़रत आदम खां बाद में हजरत ईसा अलैहिस्सलाम के अंबड़ त आहे पर अब्बो कोने उनके भी मां पंहिंजे कुदरत सां पैदा थो फरमाया। इन्न मसल ईसा इंदल्लाहि कमसल आदम। कुरान पाक में रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वा त मुझे ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल भी आदम वांगुर आ। यानी जी आदम के न को अब्बो हो न को अम्मा हुयो। मुझा दोस्त एड़े तरीके से मां रब्बुल आलमीन ईसा के भी पाक अम्बड़ जे पेट मां बिना पीउ जे पंहिंजे कुदरत सां पैदा थो फरमाया। यो तमा आलमन खां ॿुधो आहे, तंहिंजे करे इन किस्से खे तफ़सील सां मां न ॿुधाईंदुसि। तमामु लंबो वाक़ियो आहे। जेका शइ मूंखे ॿुधाइणी आहे उन्ही पासे था हलूं। ईसा अलैहिस्सलाम ॼावा, वॾड़ा थिया, क़ौम खे हिदायत फरमायूं, अल्लाह जो पैगाम पहुचायूं। उन मां हिकड़ी गाल बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम जे आॾो बयान फरमाई जंहिंखे क़ुरान बयान कयो आहे। हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम फरमाइनि था सलामुन अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। हजरत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम फरमाए तो सलामुन अलैया, मुझे मथा अल्लाह पाक जे तरफ खां रहमत ऐं सलामती हुजे। पर यौम वुलिदतु उन्ही दिहाड़े ते जंहिं दिहाड़े ते मां ॼाओ आहियां, व यौम अमूतु ऐं उन दिहाड़े ते जंहिं दिहाड़े आउं वफ़ात कंदुसि, व यौम उबअसु हय्या ऐं उन दिहाड़े ते जंहिं दिहाड़े ते अल्लाह ताला मूंखे दुनिया मां दोबारो उथारींदो। टे ॾींहं ख़ुदा जे नबी बयान फरमाया, ॼमण जो ॾींहुं, वफ़ात जो ॾींहुं ऐं उथण जो ॾिहाड़ो जॾहिं क़ब्र मझा माण्हू उथंदा। अल्लाह ताला जो नबी तो चवे त मूं ते सलाम हुजे, पर सलाम हुजे ख़ासि ॼमण वारे ॾिहाड़े ते, ख़ासि मरण वारे ॾिहाड़े ते ऐं ख़ासि दुबारो उथण वारे ॾिहाड़े ते। इहे अल्लाह पाक जे नबी जा लफ़्ज़ आहिनि जेके अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में बयान फरमाया। सवाल तो पैदा थे तो मक़सूद तो नबी ते सलाम आए, नबी ते सलाम मोकिलिजे, ॿिया नबी पाण ते सलाम मोकिले। यौम माना ॾींहं जी छो तो नबी ॻाल्हि करे, मुंहिंजे ॼमण वारे ॾींहं ते, मुंहिंजे वफ़ात वारे दिहाड़े ते, मुंहिंजे ॿीहर उथण वारे दिहाड़े ते। इएं चवसि मूं ते सलाम हुजे, सही आहे, मूं ते सलाम हुजे पर ॼमण वारे दिहाड़े, मूं ते सलाम हुजे पर मरण वारे दिहाड़े, मूं ते सलाम हुजे पर दोबारो उथण वारे दिहाड़े। छो ॾींहं जी ॻाल्हि छो थो करे? मुंहिंजा प्यारा दोस्त सभिनी आलमन लिखियो आहे, तफ़सीरन लिखियो आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह किताब तफसीर में इन्हनि हदीसुनि जे तशरीहन में आयतुनि जे तफसीरन में लिखे थो
त ईसा अलैहिस्सलाम यौम माना ॾींहं जो ज़िक्र इन्ही जे करे थो करे त मूंते सलाम ॼमण वारे ॾिहाड़े, मूंते सलाम मरण वारे ॾिहाड़े, मूंते सलाम ॿीहर उथण वारे ॾिहाड़े, उन ॾींहं जो ज़िक्र इन्हीअ जे थो करे पियो करे त अल्लाह जो नबी जंहिं दुनिया में ॾींहं ते ईंदो आहे उहो ॾींहुं बरकत वारो हूंदो आहे। वरी अल्लाह जो नबी जंहिं ॾिहाड़े ते वफ़ात कंदो आहे उहो ॾींहुं बि बरकत वारो हूंदो आहे। वरी अल्लाह जो ॾिहाड़ो क़यामत जे ॾिहाड़े जंहिं ॾिहाड़े ते अल्लाह जा नबी या नेक सालिह उथंदा उहो ॾींहुं बरकत वारो हूंदो आहे। मालूम थियो त ॼमण जो ॾींहुं भलारनि जो बि भलो, भलारनि जे मरण जो ॾींहुं बि भलो। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जंहिं ॾिहाड़े ते पंहिंजे माने खे पाण ॾे घुराए ऐं हिन दुनिया जे क़ैद मां छॾाए, दुनिया जे झंझट मां आज़ाद करे पाण वटि घुराएसि ऐं घुरण सां छा चवेसि, या अय्यतुहन नफ्स, ऐ नफ्स अल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिक। घणा ई ॾियाड़ा हिन ज़िंदगी में गुज़ारियई, हाणे मोटी हल पंहिंजे रब ॾे। मोटी हल, हाणे मोटी हल। जेको हिन ॻोठ में ॿ टे ॾिहाड़ा रहण अचे पोइ न माइट हुनखे वठण अचण था। घणो ई रहियो आहियां न्यू सालेहपुर में, 8 ॾींहं गुज़रिया थी, माइटनि जूं मानियूं खाजूं थी, दावता खाजूं थी, दोस्तनि बिरादर वारनि सां कचरियूं कयूं थी। हाणे हल हो तुंहिंजा बच्चा आहिनि, हल घर ॾे मोटी हल। पोइ हुनखे मोटाए वठी वेंदा आहिनि। अल्लाह ताला जा मलाइक उन सालिह बाने खे, नेक बाने खे, वली बाने खे जॾहिं ज़िंदगी जा ॾिहाड़ा पूरा थींदा आहिनि चवंदसि इरजिई इला रब्बिक। घणा ई ॾिहाड़ा हिते गुज़ारे, हाणे मोटी हल पंहिंजे रब ॾे। रादियतम मरदियह, अहिड़े नमूने सां मोटी हल जो तूं रब खां राज़ी हुजी, रब तोखां राज़ी हुजे। फदखुली फी इबादी, हिते त तो गाह भी कया, हर भी गाया, गुडू भी कढी, पानी भी वराई, जलसा भी बुधई, शहरन में भी वये। हिते त तो दुनिया में कई कम कया, पर हाणे जो तोखे ओॾे मोटाए था हलऊं उते तुंहिंजो कहिड़ो कम आहे। फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अल्लाह पाक जा बाना जेके अॻे ई जन्नत में तोखां वेठा आहिनि, हल हली उन्हनि सां वेह ऐं अल्लाह जे जन्नत में वञी दाख़िल थी। हुनखे मरण सां, साह कढण सां, रूह कढण सां ई हुनखे इहा बिशारत मिलंदी आहे। फदखुली, दाख़िल थी, फी इबादी, मुंहिंजनि बाननि में, वदखुली ऐं दाख़िल थी, जन्नती, मुंहिंजे जन्नत में। 2-4 महीना थींदा मुंहिंजो बाबो जहान छॾे वियो आहे। सभु को पंहिंजे अबे अम्मा जी तारीफ़ कंदो आहे, पर अल्लाह से मुंहिंजे बाबे साईं खे वॾी सआदत नसीब फरमाई हुई। सारी ज़िंदगी हुनजी निमाज़ में, इबादत में, वो वफ़ात खां आख़िरी ॾिहाड़े ते बि हिकिड़ी निमाज़ क़ज़ा न थियसि, सभु निमाज़ूं पढ़ंदो रहियो। तहज्जुद क़ज़ा कोन थियो, तहज्जुद पढ़ंदो रहियो। दलाइल ख़ैरात जो दौर सुबह जे टाइम ते वफ़ात वारे ॾिहाड़े बि कयो अथसि, क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कई अथसि। जॾहिं बाबा जहान छॾे विया त पोइ असां दिलि में सोचो त बाबा जी तारीख़ त कढूं। हले थी न 2016, कहिड़ो साल आहे बाबा? 2016। हिकिड़े दोस्त चयोसीं मूं कढी आहे तारीख़, जो कहिड़ी? कि फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, अबजद कढो त 2016 तो निकिरी अचे पियो। अल्लाह से तव्हांजे वालिद साहब खे माना घुरायो त वदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अचो अल्लाह जे बाना, अल्लाह जे बाननि सां हलो पंहिंजे रब ॾे मोटी हल। मूं वाकई पनो पेन खणी अखर जो कढिया त वाकई मुंहिंजा सोना 2016 निकिरी आयो।
या हिकड़ी नेक फाला नेक फाला वधीक त अल्लाह जे हथ में आ। दुआ कयो त अल्लाह सी मुझे बाबे के भी जन्नत में जायूं अता फरमाए। बहरहाल सालिह बानो जॾहिं अल्लाह ॾे वेंदो आहे त अल्लाह पाक ॾे वञण जे टाइम ते उनखे वफ़ात करण सां ई ख़ुशख़बरी मिलंदी आहे, फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। हाणे मां तव्हां खां पुछां थो सालिहपुर वारा त जंहिंखे मरण सां ख़ुशख़बरी मिले ओ ॾिहाड़ो उन जे लाइ ईद चइबो या न? ॻाल्हायो था? ओ ॾींहुं भलो चइबो या न? तव्हांखे ज़िंदगी जा ॾिहाड़ा सभु विसरी विया हूंदा पर शादी वारो ॾिहाड़ो यादि हूंदो आहे। तव्हांखे ख़ुशी नसीब थी अवां उन टाइम ते घोट हुयो, माण्हुनि तव्हांखे हार पे पाराया, माण्हुनि तव्हांखे मुबारकूं पे ॾिनियूं, अज़ीज़ करीब सभु तव्हांखे ॾिसी ठरिया पे। उहो ख़ुशी वारो ॾिहाड़ो भली पोड़ो थी वञे पर सॼी ज़िंदगी यादि हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे नबी सगोरे तॾहिं चयो सलामुन अलैया, मुते सलाम हुजे, पर यौम वुलिदतु उन मुंहिंजे ॼमण वारे ॾिहाड़े ते, व यौम अमूत मुंहिंजे मरण वारे ॾिहाड़े ते, व यौम उबअसु हय्या ऐं जंहिं ॾिहाड़े मूंखे जेरो करे उथारियो वेंदो। इन जे करे मालूम थियो त अल्लाह वारनि जा ॼमण वारा ॾिहाड़ा बि बरकत वारा त वफ़ात वारा ॾिहाड़ा बि। ॻाल्हायो सोना, अलाए छा तव्हांजा वात सिॿिया पिया आहिनि, ॻाल्हायो नथा। ये अल्लाह जे माननि जा ॼमण जा ॾिहाड़ा बि मरण जा ॾिहाड़ा बि त वरी दुबारो उथण जा ॾिहाड़ा बि। हाणे इहो केरु थो दुआ में चवे त मुंहिंजे ॼमण जे ॾींहं ते वफ़ात वारे ॾींहं ते सलाम? केरु थो चवे? माना ॾींहं खे थो चवे, ॾींहं ते सलाम, उन ॾींहं ते सलाम। वरी ॿियो नबी यहया अलैहिस्सलाम, उन जे लाइ अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमायो सलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूत व यौम युबअसु हय्या। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत यहया अलैहिस्सलाम जंहिं ॾिहाड़े ते ॼाओ आहे मां रब हुन जे ॼमण वारे ॾिहाड़े ते, वरी जॾहिं वफ़ात कंदो त वफ़ात वारे ॾिहाड़े ते, ऐं जॾहिं क़यामत में उथारियो वेंदो त हुन जे उथारण वारे ॾिहाड़े ते सलाम थो मोकिलियां। मुंहिंजा दोस्त ॿिन्ही नबियनि जे ॾींहंनि ते अल्लाह ताला सलाम जो ज़िक्र पंहिंजे क़ुरान में कयो आहे। इन जे करे त अल्लाह वारनि जा ॾिहाड़ा अचण वारा बि बरकत वारा त वञण वारा बि बरकत वारा। अवां चवंदो मुर्शिद असांजो गुज़ारे वियो, कहिड़ी बरकत? साईं असांखे छॾे वियो, मुर्शिद वियो, वरी कहिड़ी बरकत? असांखां त बरकत खसिजी वई। साईं मरी वञे, वफ़ात करे, मुर्शिद जहान छॾे, हो बरकत कीअं थी? सोच जी ॻाल्हि आहे। मुझे हबीब करीम जी ज़ात ता कुर्बान वञा, तुंहिंजा मुंहिंजा पीर नबी साईं खां त मथे कोन्हनि न। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे, सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह जो हदीस ॿुधाए। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। मदीने वारो साईं फरमाए थो, मुंहिंजो ज़िंदह तव्हां में रहण इहो बि तव्हां जे लाइ भलो वा, व ममाती खैरुल लकुम, ऐं मां तव्हां खां मोकिलाए जॾहिं हे जहान छॾे वेंदुसि त मुंहिंजो छॾण जहान वफ़ात करण इहो बि तव्हां जे लाइ भलो आहे। साहबनि पुछो क़िबला कीअं भलो आहे? तूं असांखे जुदाई ॾेई वेंदे, असां खां धार थी वेंदे, असां खां परे थी वेंदे, इहो असांजे लाइ तव्हांजो वफ़ात वारो ॾिहाड़ो कीअं भलो आहे? पाण फरमाए था, इन्नी फर्दुल लकुम, मुझे वफ़ात जो ॾिहाड़ो ईअं भलो आहे जो मां तव्हांजो अॻिते हली इंतज़ाम थो कयां। तव्हांजो
तव्हां उजारा ईंदो, बुखारा ईंदो, गुनाहनि जा अंबार खयो वेंदो, ॾोही बणिया ईंदो, मलाइक तव्हांखे ज़ंजीरुनि में जकड़े वठी ईंदा। हे नमाज़ूं कज़ा कयूं हुयूं, हिन गुनाह कया हा, हिन खां ही ख़ताऊं थियूं हुयूं, अवां गुनाहनि में जकड़जी वेंदो, मां अॻे ई तव्हांजो इंतज़ाम कयो वेठो हूंदुसि। इशारो थींदो वेंदो, उम्मती छुटंदा वेंदा। मां तव्हांजे लाइ फ़र्क़ आहियां, अॻिते हलां थो, इंतज़ाम कयां थो। त जेकॾहिं रसूलुल्लाह असां खां धार थिए ऐं अॻिते हली इंतज़ाम करे, इंशाअल्लाह ताला असांजा मुर्शिद बि असांखे छॾे हलंदा, पर अॻिते हली इंतज़ाम कंदा। पीरनि वारा हो बेपीरा हो, ठरो कोन था छो भला? हा, पाण पीरनि वारा हो। अल्लाह से करे शल को पीर सुरीलो मिले, एड़ो मिले जेको तव्हांजी बाह वठी रसूलुल्लाह सां मिलाए छॾे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब ऐं ॿिए नंबर में जेके अल्लाह जा नेक बना आहिनि, उन्हनि जे मौत जे लाइ मुंहिंजे हबीब फरमायो आहे, अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत हिकिड़ी पुल अथव, पुल। हे तव्हांजे भर में छंडण आहे न बाबा, ओरे कप खां परते कीअं वेंदा हो? पुल सां। पुल हूंदी त हितां टपी होॾे वेंदो। इहा पुल तव्हांजे लाइ टपण जो ज़रियो आहे, तव्हांजो वसीलो आहे। इन पुल जे ज़रिए तव्हां टपी होॾो वेंदो, होॾो वारा हेॾे ईंदो। सालिहनि बांधनि जे लाइ मौत बि पुल आहे। हाणे मां तो 2-3 मिंट बस करे वेहां, जंहिंखे रखणा आहिनि पैसा रखी बस कयो त पोइ मां ॻाल्हायां। ये सही है ना बाबा? या मुड़ी भी दो सही छा सलाह हलन तो सही, पर मां बता बरोच माण्हू आया ना, जेको रखे तो ॾिसां तो हिन 10 रखिया आहिनि, वरी ॿियो तो चए मां 100 रखियो आहे, वरी जेको 10 बि रखे तो 100 नथो रखे त मूंखे दिलि में थोरा रखे ई पैसा। पोइ मूं वारी तकरीर ते हेॾे होॾे वई आहे। या रसूल अल्लाह सही तव्हांजो ख़ैर क़बूल करे। पर हाणे उठे केर बि न, बस वेही रहो। हे तव्हांजो अल्लाह जेको ख़ैर ॾिनो आहे न, खोड़ आहे, क़बूल थी वियो। अल्लाह से क़बूल फरमाए। हाणे ॿुधो, महबूब जो शान ॿुधो, मुस्तफ़ा जो पैगाम ॿुधो। बस इहो ई पंहिंजो असांजो तव्हांजो मतिलबु आहे। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हबीबन फरमायो, अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत पुल्ला, इन मौत जे ज़रिए सां यार यार सां मिलंदो। हबीब हबीब सां मिलंदो आहे। हबीब हिन दुनिया में हुयो, आशिक़े रसूल दुनिया में हो, वलीउल्लाह दुनिया में हुयो। उनखे ख़ुदा जी मोहब्बत ही, ख़ुदा जो इश्क हो, ख़ुदा जे लाइ सिकियो पे। पर ही दुनिया हिजाब आहे, हिन हिजाब में अंदर फाथो पियो हो। उनखे दीदार इलाही कोन पे थियो, ख़ुदा जे दरगाह में कोन पे पहुतो। पर अल्लाह तबारक व तआला फरमातो, हाणे तुंहिंजो वक़्तु घणो गुज़री वियो आहे, ॾाढो इंतज़ार कयो थी, आओ त मां तोखे हिन दुनिया वारे दरिया मां मौत वारी पुल जे ज़रिए हितां कढी तोखे पाण वटि पहुचाया। वो अल्लाह जो बानो मरण सां ई ख़ुदा जो दीदार कंदो आहे। छा कंदो आहे ख़ुदा जो?
पोइ ख़ुदा जो हुनखे दीदार थींदो आहे त हुन खां मुंहिंजा दोस्त दुनिया विसरी वेंदी आहे चवंदो वञ भेणा 60 साल मूं अजाया गुज़ारिया हेतिरी ज़िंदगी मूं अजाई गुज़ारी जेकर ॼमण सां मरां हा मरण सां हिकिड़े पहुचा हा ऐं ॿियो त मोमिन मुस्लमान खे क़ब्र में रसूलुल्लाह जो बि दीदार थींदो। कल मुझी तकरीर रही दादू में मां उते भी हदीस बुधाई तवा के भी बुधाया एकड़े अल्लाह जे वली चयो आ त मुखे रसूलुल्लाह जी डाडी सिक्का डाडा वजीफा पढ़या थम डाडू दुआऊं दुरूद पढ़या थम डाडा सलातो सलाम पढ़या थम पर नबी करीम जो अञा दीदार नथो थे पर एकड़ी हदीस में मु पढ़यो आ त कब्र में रसूलुल्लाह जो दीदार थींदो आ ओ आशिक तो चवे जेकर न पाण मारण जायज होजे हा त खुदकुशी करे भी कब्र में रसूलुल्लाह जो दीदार कया जेकर न पाण मारण जायज होजे हा त हिन जिंदगी खां छुट्टी पाण खे मारिया हा ऐं मरा हा त कब्र में वञा हा मन रसूलुल्लाह जो दीदार थे। माणक मिट संदो में ऊंदाही में सोझरो हशर वेल हिसाब जे छड़े ना वीदो में पुसारियूं सदक दो में मुझो कोहार लुके चधणी सभई चौ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ताणे मौत जेको आहे न मौत असां खे त ॾुखी लॻी यार मुर्शिद धार थियो दोस्त धार थियो अबो का जो धार थियो पर न उन सालिह बाने जे लाइ उहो मौत वारो ॾिहाड़ो उन जे लाइ मुलाक़ात जो ॾिहाड़ो आहे ऐं असां जे लाइ हू अॻिते हली इंतज़ाम थो करे पियो पोइ जेकॾहिं असांजो अॻिते इंतज़ाम थिए त असांखे ख़ुशी आहे ऐं हुनखे ख़ुदा जो दीदार थिए त असांखे ख़ुशी आहे। हाणे मालूम थियो त ख़ुदा जे पाननि जा वफ़ात वारा ॾिहाड़ा चओ त बरकत वारा चओ अल्लाह वारनि जा ॾिहाड़ा हा पोइ ईद जे ॾींहुं माइटनि खे मिठाई चोड़ींदो आहे छा शहर में न मिलंदी आहे छा अॻु में मिठाई शहर में मिले थी पोइ हरू भरू ईद जे ॾींहुं छो मोकिलींदा हो इन्ही जे करे त अॼु मूं वारो भाउ मुंहिंजो दोस्त मुंहिंजी न्याणी मुंहिंजो पाड़े वारो ख़ुशि आहे ईद जे करे ख़ुशीअ में ख़ुशी अदाए मिठाई ऐं हुनखे बि यादि हूंदी मेरी तुंहिंजी महिरबानी तो मूंखे ईद जे ॾिहाड़े वात मिठो करायो त औलिया अल्लाह जे वफ़ात जा ॾिहाड़ा ईद जा ॾिहाड़ा आहिनि उन ईद वारे ॾिहाड़े ते असां हुननि खे ख़तम दुरूद मोकिलींदा आहियूं 4 देगियूं भत जूं लाहींदा आहियूं क़ुरान ख़्वानी कराईंदा आहियूं सलात पढ़ंदा आहियूं आलिम घुराए वाइज़ कराईंदा आहियूं नात ख़ाननि खां नातूं ॿुधंदा आहियूं पिछाड़ी दुआ घुरंदा आहियूं मुंहिंजा मौला हे समूरो सवाब बगदाद वारे दस्तगीर जे हवाले आहे। तो पीराण पीर रहमतुल्लाह अलैह जे वफ़ात वारो ॾिहाड़ो बरकत वारो ॾिहाड़ो आहे ऐं उन ईद वारे ॾिहाड़े जेको तोहफ़ो मोकिलिबो आहे उहो हुनखे वधीक वणंदो आहे। 11 इन्ही जे करे आहे जो 11 तारीख़ ते पीराण पीर जी वफ़ात आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 12 भुलजियुस छा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 छा था चओ कलोड़ा 10 खां पोइ छा आहे पोइ मोल खे चओ यार हो कढी छॾियो ख़राब आहे न यार ही तव्हां ॻणियो ई 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 जो तन के 11 सां बि साड़ तन 12 मुस्तफ़ा सां बि साड़ तन ए 2 तारीख़ूं कढी छॾियो ऐं चओ था हाणे अॼु खां पोइ ईअं ॻणबो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 11 बि वई 12 बि वई छो त तव्हांखे 11 बि बिदअत थी लॻे 12 बि बिदअत थी लॻे
मुझा दड़ा को न छुटंदे यारी बारी जह तो जी कैया रिज़्क़ में तंखे बरकत पैया यारी बारी जह तो जी कैया रिज़्क़ में बरकत तंखे पैया परोहा पंजूना हेल डहूना आईंदिया थींदा छो न अमीर तालिबो मां तू मुर्शिदो मुंहिंजो दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फकीर किं तोखे यारी आवड़ लगी पई आ छाजे करे ना जायजा अल्लाह जे आनंद जे वफात जो दिहाड़ो आ आई उन वफात जे दिहाड़े के अल्लाह जे कुरान साराहियो आ उनके बरकत वारो दिहाड़ो सजो आ अल्लाह उन ते सलाम मोकिले असा कुल मोकिलिया त मुलो कावड़ी दो पियो बाबा ता कुल पढ़दा हो कोन पढ़दा हो उस पाक के कुल बख्शीदा हो खत्मो बख्शीदा हो न भली ता 20 देवियूं लायो पर विरहाईंदा ना हो बाबा कुल पढ़ो तो को विरहायो कुल पढ़ी दुआ घुरी हाणे वास्ते अल्लाह जे वाट अल्लाह जे ही खैर खैरात कबो आ विरहाए बोआ खुदा जो कसम आ दाणे दाणे दाखिल करने वाले के सवाब मिलदो औसे पाक जो रूह मुबारक खुश थी दो आई उन पांजे मुरीद जे उन नजराने के कबूल कंदो आ आई कबूल करे हुन के दुआ कंदो आ त ओ मुरीद तो असा के याद कयो असा बुदो के याद था पिया कयो गौस पाक जो वडो फैज़ आ सभई जो सुभान अल्लाह जा बाना कुरान पीरान पीर खां अॻु में भी हुया अल्लाह जा बाना उस पाक खां बाद में भी आहिन यो सिलसिलो बंद कोन थींदो क़यामत ताईं थींदो रहंदो पर जेको मकाम मर्तबो मक़बूलियत इज्जत दर्जो हजरत पीरान पीर के मिलियो आ उहो उते दंगा बस मुझा दोस्त अजीज असा औलिया अल्लाह जे फयूज़ व बरकत जा कायल आहियूं सुन्नी आहियूं असी को बेफैज़ न आहियूं खुदा जे बानन जो फैज़ सिलसिलो हलंदो रहंदो पर मुझा दोस्त जेका कबूलियत अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पीरन जे पीर खे ॾिनी असां कहीं के काना ॾिनी आहे तव्हां पूरी दुनिया में सिंध में बहराड़ी में कंहिं वॾे खां वॾे बुज़ुर्ग जो नालो खणंदव न अलाए कहिड़ो आहे हज़रत मारूफ करखी अलाए किथों जो जुनैद बगदादी अलाए किथों जो भाई अज़ीम इस्लामी अलाए किथां जो हुयो ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया बहराड़ी जा माण्हू तव्हां जा कच्चे झग वारा अलाए किथों जो हो तव्हां 100 नाला खणी वञो पर जंहिंजे ज़ुबान ते अबाब सोहणो अब्दुल कादिर जीलानी त नंढड़ो ॿार बि चवंदो हो बादशाह पीर जेको आहे बादशाह पीर पीरान पीर चे हा अल्लाह से जेका या मक़बूलियत ॾिनी आहे गौसे पाक में कंहिंखे कान्हे इहो कंहिंजो करम आहे बाबा ॾाढे ॻाल्हायो जेकॾहिं कंहिंखे इहा मक़बूलियत मिले थी पई त इहो अल्लाह जो करम आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जो फज़ल आहे ज़ालिक फ़ज़लुल्लाह यूतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम मुंहिंजो पुटु पढ़ंदो हो मिस्र में 6 साल पढ़ियो अवा दोस्तन बुजुर्गन जे दुआ सां पढ़ी आलिम थी आयो उन्हीं मूंखे ॿुधाई ॻाल्हि बाबा मिस्र में हिकिड़ो शाज़ली तरीक़े जो बुजुर्ग हो अञा आहे थी अञा आहे आई अल्लाह जे फज़ल करम सां हो तमामु वॾो आलिम ऐं पीर भी आहे रुगो सिंध के का पिट लगी आ त पीर मौत पुट भी पीर भली अलहमद बिना चेस भली दुआ कनू तो भी याद न हुजेस पर पीर मरी पियो त हाणे पुट पीर कॾहिं ईअं थियो आहे त डॉक्टर मरे त पुट भी डॉक्टर हलायो बाबा मास्टर मरे त मास्टर जो पुट भी मास्टर थियो आहे कॾहिं
चिड़ी वियो ॻाल्हायो ॿेली मदीने ख़ुदा पाण पठेव। बाक़ी हिते सिंध में छो ईअं आहे पीर मरी वियो त पीर जो पुट बि पीर आहे न नमाज़ पढ़े न रोज़ो रखे न अल्लाह खे यादि करे न दीन न छा पीर आहे बसि पीर जो पुट आहे। ॿाहिरी दुनिया में ईअं न आहे। ॿाहिरी दुनिया में ईअं आहे त पीर उन्ही खे कंदा आहिनि भली पुट हुजे पर हुन में जेकॾहिं उहे शरई अहकाम न आहिनि अहलियत नाहे हुनखे पुट कोन बनाईंदा। भली ख़लीफ़ो हुजे कहिड़ो ॿियो हुजे उनखे खिलाफ़त ॾेई उनखे शर्त इहो हूंदो आहे त उहो आलिम बि हुजे त आमिल बि हुजे। उनखे अल्लाह ताला इल्म बि अता फरमाए उनखे अल्लाह ताला शरीयत जी ॼाण बि अता फरमाए पोइ तॾहिं तो जहान हले। मुंहिंजा प्यारा असां वटि इहा रस्म माशाअल्लाह ॾिसो या केतिरा ॾहाड़ा हले थी इन रस्म त मुंहिंजा अदा ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू शल असांजे दरगाहुनि जी निगाह बारी ऐं का हिफ़ाज़त फरमाए। सलात सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन शाज़ली तरीक़े वारे बुजुर्ग जेको मिस्र में अञा मौजूद आहे वॾो पीर आहे पर करोड़पति आहे करोड़पति। ऐं इहो गुनाह कोन्हे। अॼुकल्ह कंहिं मौलवी कारधारी कंहिं पीर कारधारी फ़क़ीर वरी कारूं था धारनि छा कारण ते रुगो शराबी चढ़ल कारण ते रुगो ढाड़े न चोर चढ़ल कारण ते रुगो बेदीन बेनमाज़ी चढ़ल। फ़क़ीरनि जो हक़ न आहे पहिरां हक़ फ़क़ीरनि जो आहे। अल्लाह जो नेमतूं हन जे अल्लाह जा बाना इन खे इस्तेमाल कनि त को गुनाह कोन्हे पर माण्हुनि में साड़ आहे हसद आहे। छल न को पीर का कार धारे छल न को फ़क़ीर का गाड़ी धारे हण फ़क़ीर बणा हेॾी वॾी गाड़ी ॾियण वारो अलाह तूं छो थो सोड़े पियो। जेकॾहिं कंहिं फ़क़ीरनि खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजी नेमत ॾे थो त अल्लाह जो करम आहे। भला मसइलो त ॿुधायो तव्हांजे ख़्याल में त कारूं इहे बंगला इहे पेजारा ऐं इहे टूडियूं इहे जाइज़ न आहिनि ऐं आलमन ऐं फ़क़ीरनि खे पर मसइलो तव्हां मूंखे त ॿुधायो त नबी मथे या पीर मथे। ॾाढे ॻाल्हायो ॾाढे 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 ॻाल्हायो केरु मथे आहे। पोइ जेकॾहिं नबी मथे आहे पीर वीचारणो अञा हेठा त पोइ अल्लाह जे सुलेमान नबीअ खे रब्बुल आलमीन रूह ज़मीन जी बादशाही छो ॾिनी हुई। सभई चओ सुभान अल्लाह। तूं पीर जे पेजारे ते थो कावड़जे कार ते थो कावड़जे। अल्लाह ताला फरमाए तो गुदुहा शहरुं वरवाहुहा शहर। इन तव्हांजे ॻोठ जेॾो तख़्त हूंदो हो सुलेमान अलैहिस्सलाम जो जंहिंते 4000 कुर्सियूं रखियलूं हुंदियूं 4000 उन जा वली वेहंदा हा वज़ीर वेहंदा हा पाण बची कुर्सीअ ते वेहंदो हो। अल्लाह ताला फरमायो सुलेमान हवा मूं तुंहिंजे ताबियो फरमाई आहे हुकुम कर त तुंहिंजो ॻोठ जेॾो तख़्त हवा खणी मथे हले। ओ अल्लाह जो नबी जेकॾहिं नाश्तो दमश्क जे शहर में कंदो हो वरी तख़्त ते वेही जॾहिं हवा खे चवंदो खणी हल त मंझंदि जी मानी हिंदुस्तान में वञी खाईंदो हो। तव्हांजे हवाई जहाज़नि खां बि हुनजी स्पीड वॾी ही जेको तख़्त हलंदो हो। अल्लाह ताला चवे थो मां पंहिंजे बाननि खे तख़्त ते बि वेहारींदो आहियां। सलात सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन्हीं बुजुर्ग जी ॻाल्हि पूरी कया तव्हांखे इंतज़ार हूंदो। शाज़ली तरीक़ो हिते असांजे मुल्क में कोन्हे। क़ादरी आहिनि नक्शबंदी आहिनि सोहरवर्दी आहिनि चिश्ती भी आहिनि बस सिंध में 4 तरीक़ा आहिनि। रफ़ाई तो ॿुधाई कोन हूंदा शाज़ली
तो कथे बुधा हूंदा ये अरब में आहिन, ये भी असा जे कादरी नक्शबंदी वांगुर तरीका ऐं जंहिं शाज़ली बुजुर्ग खां तरीक़ो शुरू थियो हो वो एडो वडो कामिल हो। नबी करीम जे रोज़े पाक ते वनी चई अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह। सलात पढ़ी पोचे क़िबला मेहमान इंदो आ त मेज़बान मेहमान सा हथ मिलाइंदो आ। ओ अल्लाह जा हबीब मां तव्हां जो मेहमान आहियां, अॼु तव्हां जे रोज़े ते सलाम पढ़ियो त मैं अॼु मूंसां मेहमान सां भलाई करे हथ मुबारक मिलायो। लखे सवे हज़ारे माण्हू बीठा हा, हुन बुज़ुर्ग चई बस कई त बाक़ायदे नबी पाक जे सलाम वारी जाइ तां नूरानी हथ निकतो ऐं उन्हीं बुजुर्ग महबूब करीम जो हथ वठी चुमियो ऐं पूरी मस्जिद नबवी खुशबू सां भरजी वई। अवां इन मां अंदाज़ो लगायो त उन बुजुर्ग जो केॾो वॾो मक़ाम आहे। उन्हीं शाज़ली बुजुर्ग पंहिंजे पुट खे चई हे 5 करोड़ खणी वञ हिंदुस्तान में दिल्ली में वञी दरगाह ठाह, उते पाण शाज़ली तरीक़ो हलायूं। हिंदुस्तान जे माण्हुनि खे बि ख़बर पए त असां बि आहियूं। हुन से वञी प्लाट ख़रीद कया, जायूं ठाहियईं, मस्जिद ठाहियईं, दरबार ठाहियईं, मुसाफ़िर खाना ठाराई, मदरसा ठाराई, करोड़ों रुपया ख़र्च कई। 4 साल ताईं उते रहियो, पीउ हुन सां राब्ते में रहियो। 4थे साल ते बुजुर्ग पाण हली आयो। पुट खे चई बाबा ॾे ख़बर करोड़ रुपया ख़र्च थी विया आहिनि, करोड़े रुपयनि जूं बिल्डिंगूं ठहियूं आहिनि, हेॾी वॾी दरगाह ठही आहे, भला पंहिंजे शाज़ली तरीक़े में को दाख़िल थियो आहे? पुट थो चए बाबा अल्हम्दुलिल्लाह माण्हू असांखे इज़त कनि था, पर वा उशरिबू फी कुलूबिहिम अब्दुल कादिर जीलानी। हिन मुल्क वारे माण्हुनि जे दिल में अल्लाह तबारक व तआला अब्दुल कादिर जीलानी जी मोहब्बत भरे छॾी आहे। ॿिए ॾे निहारण जे लाइ बि तयारु कोन्हनि को। उशरबू फी कुलूबिहिम, हिननि जे दिल में ख़ुदा तबारक व तआला जी प्यारे चर्बी आकाश है। इहे गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मोहब्बत हिननि जे दिल में प्यारे छॾी आहे। हाणे पाण इहा दरगाह ठाहे वरी बि कंहिं पीरान पीर जे बचड़े जे हवाले कर पाण पंहिंजे मुल्क तां हलूं पिया। त मुंहिंजा दोस्त इहा मक़बूलियत आहे जेके अल्लाह ताला अता फरमाए। इहा ख़ुदा जी ज़ात ऐं पंहिंजे फज़ल सां ऐं महिरबानी सां जेका नसीब आहे हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे आहे, जो बच्चे बच्चे जे ज़ुबान ते हर माण्हू सुञाणे थो त पीरान पीर जी छा हैसियत आहे। उन जी असां यारी इन्ही जे लाइ मल्हाईंदा आहियूं त सदुल रूह मुबारक खे ईसाले सवाब कयूं, हो ख़ुशि थियनि ऐं असांजे लाइ दुआ कनि। हाणे तव्हांजी मर्ज़ी कयो या न कयो, यारी इहा शइ आहे। छा कंहिंखे सवाब पहुचाइण जाइज़ आहे या न आहे? कंहिंजे रूह खे ईसाले सवाब कजे या न कजे? नमाज में पढ़ंदा हो रब्ब जअलनी मुक़ीमस सलाते व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली वल वालिदैय वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाह पाक दुआ घुरदा मुंहिंजा मौला जेके असांजा अबो अमा जहान छॾे विया आहिनि उन्हनि जी मग़फ़रत फरमा, मुस्लमाननि जी मग़फ़रत फरमा। क़ुरान जी आयत निमाज़ में दुआ जे तौर पढ़ंदा आहियूं, जेकॾहिं इन्ही दुआ दुरूद मां फ़ाइदो कोन्हे त पोइ निमाज़ में छो पढ़ूं? मुंहिंजा दोस्त इन मां साबित आहे त अल्लाह पाक असांखे इन आयत में हुक्म फरमायो आहे त जहिड़ा तव्हांजो कमु आहे मरी वियलनि जे लाइ दुआ तव्हां घुरो, क़बूल करण मां अल्लाह जो कमु आहे। तव्हां पंहिंजो कमु कयो, तव्हांजे मथां ड्यूटी आहे, तव्हां दुआऊं घुरो, मग़फ़रत जूं दुआऊं घुरो, दरजात जे बुलंदी जी दुआ घुरो। क़बूल करण वारो मां आहियां ऐं अव्हां जे दुआउनि सां अल्लाह जे बाननि जा दर्जा बुलंद थींदा आहिनि, हुननि जे दर्जनि में इज़ाफ़ो थींदो आहे। अव्हां खे ख़बर आहे आज़ान खां पोइ दुआ पढ़ंदा हो अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत ताम्मा
वस्सलातिल काइमा आत सय्यदना मुहम्मदन अल वसीलत वल फदीला वद्दरजतर रफिया। अगती भी आहे वबअसुहु मक़ामम महमूदन अल्लज़ी वअदता। हाणे इनी दुआ में या दुआ असां मोलनि कान ठाही आहे। शिया चवंदा आहिनि शिया तव्हांजे हिन इलाइक़े खे ख़ुदा शियनि खां बचाईंदो। किथे किथे मूं झंडा ॾिठा आहिनि। वरी बि तव्हां वटि बुज़ुर्गनि हज़रत साईं हाजी दिलमुराद जो फैज़ आहे। उन अल्लाह वारे जे फैज़ जे करे ख़ुदा कदो बचा पिया हूंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शिया था चवनि त हे सुन्नी दुआ था करो ओ मुंहिंजा मौला नबी खे दर्जो ॾे, मुंहिंजा मौला नबी जो दर्जो वधा, मुंहिंजा मौला नबी जे दर्जे खे अञा बुलंद कर। ॾिसो हे पुट मोतबर आहिनि, हे था सिफारिश कनि ऐं नबी जो दर्जो था वधाइनि। इन्हनि ॼट जे पुटनि खे इहा ख़बर कान्हे इहा दुआ अब्दुर्रहीम कान ठाही आहे, ख़ुदि मदीने वारे मीर ॿुधाई आहे। हुज़ूर ईअं फरमायो आहे त जंहिं बि शख़्स आज़ान खां बाद में इहा दुआ घुरी वजबत अलैहि शफ़ाअती, उन जी शफ़ाअत करणु मुंहिंजे मथां वाजिब आहे। आज़ान खां पोइ जेको इहा दुआ घुरंदो उन जो मां शाफ़ी आहियां, शफ़ाअत कंदुसि। महबूब चए थो तव्हां दुआ घुरो, बाक़ी हुननि जो चवणु तसी तव्हांजे चवण ते दर्जा वधंदा छा? भला सलाह त पढ़जे या न? मां ॿुधां ज़ोर सां चओ उहा बि न पढ़जे। उन्ही में छा चवंदा हो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। इनकी माना सोची थी अल्लाहुम्मा ओ मौला, अल्लाह तो चवे सल्लू अलैहि वसल्लिमू, मुझे हबीब ते सलात पढ़ो, मुझे हबीब ते सलाम पढ़ो। केर तो चवे ॻाल्हायो? केर तो चवे मुझे हबीब ते सलात पढ़ो, मुझे हबीब ते केर तो चवे? अल्लाह तो चवे सलात पढ़ो, मुझे हबीब ते सलाम पढ़ो। असां वरी उल्टो कम था कयूं। अल्लाहुम्मा अल्लाह चवे तव्हां पढ़ो, असां था चऊं न मौला तूं पढ़। अल्लाहुम्मा जी माना त इहा ई आहे न। अल्लाहुम्मा सल्लि अला, अल्लाह से चवे सल्लू अलैहि वसल्लिमू, मुझे नबी ते सलात पढ़ो, मुझे नबी ते सलाम पढ़ो। असां छा था चऊं? अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम, मौला तूं सलात व सलाम पढ़। अल्लाह चवे तूं पढ़, तूं चओ तूं पढ़, या अल्लाह जी तूं पढ़, या अल्लाह जी दंदो त न हलियो। सोचो अथी कॾहिं माना या कंहिं ॿुधाई अथी? कंहिंखे अचे त ॿुधाए न। मुंहिंजा दोस्तनि जो मक़सदु इहो आहे, अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे हबीब ते सलात मोकिलियो, सलाम मोकिलियो। असां मुस्तफ़ा जे दर्जे खे जो ॾिठोसीं त अर्श खां बि मथे, मुस्तफ़ा जे दर्जे खे ॾिठोसीं त अर्श खां बि। हाणे अल्लाह तो चवे मुंहिंजे हबीब ते तव्हां सलाम मोकिलियो। असां ॾिसी चो वञ मौला एॾो त तुंहिंजे हबीब जो दर्जो आहे जो सारी ज़िंदगी असां सलातो सलाम पढ़ूं। महबूब जे मथां सलात सलाम जो हक़ अदा न थी सघंदो, तंहिंजे करे हबीब बि तुंहिंजो, महबूब बि तुंहिंजो, दर्जो बि तो ॾिनुसि। हाणे तूं ई पंहिंजे हबीब ते रहमत मोकिल, जो उन्ही रहमत मोकिलण जो तूं ई वधीक हक़दार आ, तोखे ई वधीक ख़बर आ त महबूब जो छा शान आ। तंहिंजे करे तो असांखे चयो, असां वरी तोखे था चयो, असांजे पारां मौला तूं हबीब ते रहमत मोकिल। अल्लाह साईं जे लाइ, महबूब जे लाइ तव्हां सलात पढ़ंदा हो न, पोइ तव्हां केरु थींदा हो जो नबी ते रहमत मोकिलियो?
तॾहिं माना असांखे सलात न पढ़णु खपे न ॻाल्हि असल में ही आहे मसइलो तोखे ॿुधायां त सम्झ में अचे हिकिड़ो सहाबी आयो या रसूल अल्लाह बे बाबा बे चओ छा आहे कमु कहिड़ो आहे कि भला मूंखे सफ़र करिणो आहे कमु आहे मदीने खां वो फलाणे ॻोठ ते वञिणो आहे भली वञ मोटी अचिजां न साईं कि भला अर्ज़ु त ॿुधो बाबा कहिड़ो उठ कोन्हे उठ ॾियारायो गरीब आहियां सवारी मिले मूंखे 15 मिंट 10 मिंट गुज़रिया वेही साईं मां अगारो अर्ज़ु कयो हो बाबा वे वरी ॿिया 15-20 मिंट गुज़रिया सब्र न पियो अचे साईं भला ॾियो त हा त हा न त न भला ॿिए पासे ॾिसां वञी पाण हुन सां कोन ॻाल्हायूं सहाबनि खे चयूं अबा हैफ़ा तव्हांजे हाल ते हे वीचारो उठ वेठो थो घुरे अवां चुप कयो वेठा हो साहबनि जो असांखां त कोन थो घुरे तव्हां खां थो घुरे पाण करीमन फरमायो मूंखे बि ख़बर आहे त मूंखां थो घुरे पर अव्हां खे एतिरो त हक़ आहे जो तव्हां चई सघो था या रसूल अल्लाह असां बि सिफारिश कयूं था त हिन मिस्कीन खे उठ ॾियारियो उठ त मां ॾींदोसांसि तव्हां कोन ॾींदव पर तव्हां जेका सिफारिश कंदव त हिनखे उठ ॾियारायो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन सिफारिश जो भी तव्हांखे सवाब ॾींदो सो अल्लाह सही महबूब खे दर्जो त ॾींदो चओ सुभान अल्लाह اللهم رب هذه الدعوة التامة والصلاة القائمة آت سيدنا محمد الوسيلة والفضيلة والدرجة الرفيعة مولا نبی کریم کے وڈو درجو عطا فرمائے اللہ تعالیٰ فرمائے تو تجھے چوڑ کھا اگے ہی ماں دو سانس پر تو سفارش کیا تو کے بھی ثواب عطا فرمائی دو سانس नबी पाक इन जे करे या दुआ नसीहत तव्हां नमाज खां पोइ दुआ घुरंदा कयो त जीअं अल्लाह ताला तव्हांखे भी सवाब अता फरमाए अहिड़े तरीक़े सां औलिया अल्लाह खे अल्लाह साईं पंहिंजे महिरबानी सां नवाज़ींदो आहे औलिया अल्लाह ते रहमतूं मोकिलींदो आहे पर असां पंहिंजे तरफ़ खां को यारी कंदो आहे को ॿारी कंदो आहे को टीजो कंदो आहे को चालीहो कंदो आहे को चोॾहीं कंदो आहे को कीअं कयो को कीअं इन्हीअ जे करे कंदा आहियूं त जीअं अल्लाह पाक पाण त महिरबानी करे थो पर असां बि यूसुफ जे ख़रीदारनि वांगुरु नालो लिखाए छॾियूं उन्हीं अल्लाह वारन जे लाइ इन्हीं जे करे पाण यारी बारी खैर खैरात कंदा हूं जंहिंजे सदके में अल्लाह तबारक व तआला औलिया अल्लाह के तो दर्जो ॾींदो आहे पर असां जे फेल सां असां खे बि उन जो एवज़ मिलंदो आहे बदिलो मिलंदो आहे असां खे को बदिलो मिली वियो त असां जो सॼी कमाई माशाअल्लाह क़बूल पइजी वेंदी आहे समझ में हाणे तव्हां खे यारी आई अलाए कान आई हाणे तव्हां जी मर्ज़ी छा आहे कजे या न कजे सवाब आहे या न आहे इन में को बि नाजायज़ कम कोन्हे को हाणे मिसाल ॾिसो मां त खणी पहुतुसि तव्हां वटि 1 बजे तव्हां त तक़रीबन 10 बजे त आया हो अञा बि के सवेर आया हूंदा यको हिते नात ख़ानी मौलूद ज़िक्र सभु कुझु पे हलियो ओ वीदे हिन टाइम ताईं इन्हीं विच में को बि हिते मस्जिद में नाजायज़ कम थियो आहे ॻाल्हायो बाबा ज़िक्र भी जायज़ चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला दुरूद भी जायज़ अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह कुरान पढ़ण भी मुझा दोस्त सवाबा कंहिंखे फी सबीलिल्लाह मानी खाराइण भी सवाबा आखिर हिन सुबुह खां शाम ते हिन यारी वारे कम में नाजायज़ कम करणो थियो आहे
रिछ कुते जी वेड़ काने, कुकड़न जी वेड़ काने, बिदअत जो कम कोने, राग रली काने का, गैर शरई कम कोने को। सुबह खां वठी करे जेसी ताईं ये जलसो हलंदो अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो नालो पियो हले, जिक्र पियो हले। मुंहिंजा दोस्त इन में आखिर नाजायज़ शइ कहिड़ी आहे जेके नाजायज़ चइजे थो पियो। अल्लाह ताला शल तव्हां असां जूं ज़ुबानूं ऐं दिलियूं पंहिंजे ज़िक्र सां हमेशह आबाद फरमाए। हिकिड़ो नकुल तव्हां खे ॿुधायां, मलफूज़ आई जहिड़ी ॿुधो आख़िर सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या। पीर सई मोहम्मद राशिद रोज़दणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मलफूज़ा शरीफ़ में नकुल आहे, तव्हांजे पाड़े में तो ख़लीफ़ो अल्लाह रखियो वेठो आहे, परियावे जो आहे ख़लीफ़ो अल्लाह रखियो बाबा, जहिड़ो वाक़ुफ़ ई न हुजो। इहो तव्हांजो कलोड़ो फ़क़ीर, तॾहिं त नारो नथा खणो। एॾो साहिबे कमाल हो साईं, ख़लीफ़ो अल्लाह रखियो वेठो मुरीदन सां फ़क़ीरन सां। इहा आयत पढ़ी, इन्ना अरदनल अमानत अला समावात वल अर्द वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा फहमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। अल्लाह तो चवे त मां अमानत जो बार आसमानन ते पेश कयो, इनकार कयो, असां खां मौला न खजंदो। ज़मीनन ते पेश कयो, ज़मीनन इनकार कयो, मौला असां न खणंदासीं। जबलन ते पेश कयो, जबलन चयो मौला असां खां न खजंदी। सभिनी इनकार कयो, बार असां खां न खजंदो। पर फहमलहल इंसान, उहो अमानत जो बार इंसान खयो। ख़लीफ़ो तो चवे त ॾिठो केॾो वॾो अमानत जो बार आहे। ये ख़लीफ़े साहब ॻाल्हि कई त हुजाए तो को वेठो साईं ख़लीफ़े साहब जो ख़लीफ़ो, वरी ख़लीफ़े जो ख़लीफ़ो साम्हूं हिकिड़ो वॾो कंडी जो वणु बीठो हो, तमामु दरख़्त हो वॾो, वो 80-90 साल जो पुराणो वॾो। ख़लीफ़े साहब चयसि, ख़लीफ़ा साहब हे कंडी ॾिसे तो केॾी वॾी आहे, इन्हीअ में न खयो, इन्हीअ कंडीअ में ॿार न खयो, ईअं भोग करे चई। ख़लीफ़ो साहब पंहिंजे मस्ती में वेठो या आंगुर खणी चई, अबा इन्हीअ कंडीअ जे मथां ज़रड़ो बि जेकॾहिं उन अमानत जे बार जो अचे हा त कंडी हुजे ई कान हा। फ़क़ीर साहब ईअं चई, बस को त कंडी भुरण लॻी, कंडी भुरण लॻी। तां त मथे खां वठी करे चोटीअ ताईं सॼी कंडी टुकर टुकर थी ज़मीन ते किरी पई। रुगो अल्लाह जे वलीअ चयो त जेकॾहिं ज़रड़ो पवे सा त बचे ई कान हा। सभई जो सुभान अल्लाह। तमाम वॾो कामिल वली हो, दरवेश हो, पीर से रोज़े वारे जो पीर भाई। पीर से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि खे पंहिंजी न्याणी बि ॾिनी हई, शादी कई हो। उन्हीअ न्याणी मझां औलाद थी पीर से रोज़े वारे के जेके बकरी वारा सैयद वेठा अथव। सभई जो सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन पीर से रोज़े वारे जे मलफूज़ात में लिखियल आहे त हिकिड़ो फ़क़ीर हो, पीर से खे जेके बिला रात मां कच्चे मां पे आयुसि, परे खां मूंखे आवाज़ ॿुधण में आयो, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इलाहा। साईं के बिला मूं दिल में सोचो तो को अकेलो माण्हू आ, कच्चे मां ड्रिजे थो ऐं ज़िक्र कंदो थो अचे त जे वस मां हुजे, भला मां बि इन सां गॾियो हला त ॿ ॼणा थी पवंदासीं। के भला मां हुनजी ज़िक्र वारी जाइ ते पहुचां त माण्हू त हुजे ई कोन। चांद रोखी रात हुई, हेॾे निहारिया होॾे निहारिया, हिकिड़ो बूढ़ा हा सर हा, उन्हनि मझां ज़िक्र जो आवाज़ पियो अचे।
उन्हीं में अंदर वनी हिकड़े झाती पातम अञा जो खणी हारा तो बूढ़न में हिकड़ो लाश पयो आ जंहिंजा पेर ॻरी विया आहिनि, गोॾा ॻरी विया आहिनि, पेट फाटी वियो आ, सीनो ॻरी वियो आ, धड़ सॼो ख़त्म थी चुको आ, का शइ कान्हे, हॾा हुन जा बखरिया पिया आहिनि, का ज़री शइ कान्हे का, पर ॿिन्ही ॼाड़नि जे विच ते ज़ुबान आलिया ज़िक्र पई करे ला इलाहा किबला मां हुन सां ॻाल्हायो अबा तूं जिन भूत केर हॾा बि ॻरी विया थी पर तुंहिंजी ज़ुबान आली आहे ज़िक्र पियो करी ॻाल्हि ॿुधाए चवण लॻो अदा मां फलाणे मुर्शिद जो मुरीद आहियां उन मूंखे क़ादरी तरीक़े जो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ॾसियो हो पर मां मथा छिरी दिलि सां ज़िक्र कंदो हुउसि शौक़ सां कोन ज़िक्र कंदो हुउसि बसि मिड़ई इहे ज़ुबान सां ज़िक्र कंदो हुउसि इन जे करे मुंहिंजी ज़ुबान सलामत आहे पर जेकॾहिं दिलि लॻाए ज़िक्र कयां हा त मुंहिंजो अॼु वार वार बि सलामत हुजे हा सभई जो सुभान अल्लाह माना रुगो ज़ुबान सां ज़िक्र न कजे तुंहिंजी ज़ुबान भी ज़िक्र करे ऐं तोखे दिल में भी शौक़ हुजे छा हुजे तोखे दिल में शौक़ हुजे मोहब्बत हुजे उन्ही मोहब्बत सां ज़िक्र कर इंशा अल्लाह तबारक व तआला तव्हां जे मरण खां पोइ तव्हां जो जिस्म भी सलामत हूंदो रुगो सलामत न हूंदो क़ब्र में तव्हां ज़िक्र कंदा रहंदो हज़रत हाजी दिलमुराद सही रहमतुल्लाह ताला अलैह इन तव्हां जे इलाइक़े के फैज़ सां रंगे हुआ असर जो उथंदो चारई तरफ़ तव्हां खे ज़िक्र ॿुधण में पियो ईंदो आहे हाणे आख़िरी को दफ़ो ज़रब हणो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह असांजो अचण क़बूल फरमा वेहण क़बूल फरमा इन मस्जिद के आबाद फरमा मौला पाक इन असांजे दिलनि खे पंहिंजे ज़िक्र सां आबाद फरमा असांजे ज़िक्र ज़ुबानुनि खे पंहिंजे ज़िक्र सां तरव ताज़ो फरमा या अल्लाह बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा या अल्लाह मरीज़नि जा मर्ज़ दफ़ो फरमा बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा असांखे 5 वक्त बा जमात नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह तू असांखे बेदीनी खां बचाए असांखे मसलक मुहज़्ज़बा अहले सुन्नत वल जमात इस्तिक़ामत नसीब फरमा उहे कम करा जंहिंमें तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे उन्हनि कमनि खां बचाए मौला जंहिं मां तू नाराज़ ऐं तुंहिंजो हबीब नाराज़ हुजे या इलाहुल आलमीन ॻोठ खे आबाद फरमा ॻोठ वारनि खे आबाद फरमा मुंहिंजा मौला हिते जेका जमात आई आहे उनखे आबाद फरमा साईं फ़कीर हक़ मदीना दरगाह वारो बि आयो आहे मौला इन जे दरगाह खे बि आबाद फरमा या इलाहुल आलमीन हेॾो लोड़े शरीफ़ वारा फ़कीर दरवेश ओड़े पाड़े वारा जेके बि आया आहिनि मौला अल्लाह वारनि जा आस्ताना हमेशा आबाद फरमा जिथे भी या रसूल अल्लाह वारा हन पर सभिनी जा बेड़ा पार फरमा मुझो भाउ ठीक ना है उन ला दुआ गुरु अल्लाह उनके शफा नसीब करे अल्लाह ताला उनके तंदुरुस्ती अता फरमाए अवा जिक्र वारी जमात आयो अल्लाह ताला उनके जेका तकलीफ सा माफ फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़े जी नमाज थी हुई या न
जे भला थी हुई त कह पढ़ाई, भला जे न थी ही त छो। समझ में आयो न साईं? टे सवाल थी विया। हिकिड़ो सवाल त जनाज़े जी नमाज़ थी हुई या न। ॿियो सवाल त जे थी ही त कह पढ़ाई, भला जेकॾहिं न थी ही त छो न थी। जनाज़ो त पढ़जे न। हाणे इन जो जवाब तव्हां ॿुधो, पाण यादि कजो। हक़ीक़त में इहो सुवाल अहले सुन्नत वारा न कंदा आहिनि। बाबा वेहो न पुट, वेहो। इहो सुवाल जेको आहे इहो शीयन जो सुवाल आहे। कंहिंजो बाबा? अहले सुन्नत जो सुवाल न आहे, शीयन जो। त जेकॾहिं शीयन खे जवाब ॾियां अहिड़ो जो वरी कन ठरी पवनि हुन जा। जवाब ही आहे, अबा जनाज़ो जेरे जो पढ़बो आहे मोए जो। कंहिंजो? नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु। मुझे मदीने वारे मीर फरमायो आहे अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ारुनि में दुनिया मां लाॾाणे खां पोइ बि ज़िंदा हूंदो आहे। ज़िंदा जो जनाज़ो पढ़बो या? हिकु ॻाल्हि, मौलवी हुजे, पीर हुजे, फ़कीर हुजे, रईस हुजे, सूबाई मेंबर हुजे, असेंबली जो मेंबर हुजे, सेनेटर हुजे, वज़ीर आज़म हुजे, नवाज़ शरीफ हुजे, मुराद अली शाह हुजे, केर भी हुजे, पर जॾहिं दुनिया मां लाॾाणो कंदो त शरीयत में जाइज़ आहे त उन जी घरवारी इज्जत गुज़ारे वञी ॿियो मुड़सो करे त ज़रूर भली करे। ठीकु आहे न बाबा? ये कोन चवो त हे मौलवी साहब जी ज़ाल सां कीअं पढ़ण जा, पीर जी ज़ाल सां केरु पढ़णबो न। शरीयत में जाइज़ आहे, मनो कान्हे। माई पाण नथी पढ़ण जे उहा ॿी ॻाल्हि आहे, पर जे पढ़ण चाहे त जाइज़ आहे। पर अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो, ओ मोमिनो मुसलमानो, मुझे नबी करीम जे ज़ात बाबरकात जे विसाल खां बाद में नबीअ जे कंहिं बि घर वारीअ सां निकाह करणो हराम आहे। इन जे करे त नबी वेठो आहे। चओ नबी, पुदर नबी वेठो आहे त वेठल नबीअ जी ज़ाल सां निकाह केरु कंदो? छो त नबी मौजूद आहे, जेरो आहे। नबी करीम जे घर वारनि सां निकाह न करणु हिकु इन्ही जे करे त असां जूं अमड़ियूं आहिनि। नंबर 2 त उहो ख़ुदि मोहम्मद करीम घोट वेठो आहे। जॾहिं वेठो आहे घोट त हाणे घोट जे हूंदे हुन पार सां केरु शादी करे? तंहिंजे करे इहे नबी करीम हयातुन नबी आहे। महबूब करीम खां अहिड़ो सुवाल असहाबन कयो हो। कहिड़ो? साईं जान फना जो अवां खे बि दुनिया मां हलणो आहे, अवां राजन जा जनाज़ा पढ़ाया आहिनि, भला ॾियो ख़बर साईं जन जे जनाज़े जे लाइ कहिड़ो मुक़ररु कयूं था वञो। मुझे सोने साईं फरमायो, जेकॾहिं मां दुनिया में आहियां तब तव्हां जो मां इमाम आहियां, पर जॾहिं दुनिया मां लाॾाणो कंदुसि तब मां तव्हां जो इमाम आहियां। चओ न हक़ मदीना, ॾाढे जो हक़ मदीना। महबूब फरमायो, जे मां दुनिया में आहियां तब मां तव्हां जो इमाम आहियां। जे दुनिया मां अॻिते हलियो वञा बि इमाम तव्हां जो मां आहियां। केर बि इमाम थी न बीहंदो। जनाज़ो मोए जो आहे, मां जेरो हूंदुसि। बाक़ी तव्हां हीअं कजो जो मुंहिंजे कमरे मां मूंखे ॿाहिरि न कढिजो। जिथे न मुंहिंजो 100 वरियो पूरो थिए उते मूंखे गुस्ल ॾेई रखिजो ऐं सभु तव्हां निकिरी वञिजो। सभ खां पहिरियां मुंहिंजो यार जिब्रील ईंदो, मलाइकनि जी फ़ौज वठी अची मां मुहम्मद ते सलातो सलाम पढ़ंदो।
उन खां पोइ जमल जिब्रील हलियो वञे त मुंहिंजे बचड़नि खे न्याणियुनि खे घर वारनि खे छॾिजो उहे मुते सलाम पढ़ी निकिरंदा पोइ एतिरा माण्हू छॾिजो जेतिरा कमरे में मापन थोरा 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 सलातो सलाम पढ़ंदा ज़ियारत कंदा हलंदा वेंदो जनाज़ो मुंहिंजो को न थींदो सभई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हुजूर फरमायो जनाज़ो मोए जो आ जेरे जो कोन्हे मां मोहम्मद करीम दुनिया में ज़िंदा आहियां अॼु भी ज़िंदा आहियां तंहिंजे करे हुजूर जे लाइ इहो चवण ई बेअदबी आहे चवण ई बेअदबी आहे त हुजूर जो जनाज़ो कंहिं पढ़ायो अरे जनाज़ो पढ़ाइबो तुंहिंजे पिढ़े जो मुस्तफ़ा जी ज़ात हयातुन नबी आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह जनाज़ो पढ़बो तुंहिंजो जनाज़ो पढ़बो मुंहिंजो जनाज़ो पढ़बो कंहिंजे पीउ जो मुस्तफ़ा जो जनाज़ो न चइबो मुस्तफ़ा ते सलातो सलाम जो ऐं हेॾे ॾिहारियो इन में ॿी बि हिकमत अथव हे चवंदा अथव सही नबी खे 3 ॾींहं रखी छॾियो सूमर अंगारे जी राति अंगारे जो ॾींहुं उन खां पोइ वरी अरबा जी राति वरी यको नबी पियो हो दफन न पिया कनि कुर्सी खे लॻी विया हिनखे कुर्सी प्यारी ही नबी प्यारो हुजे हा त नबी खे फौरन दफन कंदा न मां तो चवां सालिहपुर वारा हेॾे ॾिहारियो मां मरी वञा ऐं मूंखे 4 ॾिहाड़ा रखी छॾनि उन में ॾोह मुंहिंजे पुटनि ऐं भाइरनि जो आहे या फ़क़ीर साईं जो आहे अबा ॻाल्हि ॻाल्हायो 4 ॾींहं मूंखे न पूरनि त ॾोह कंहिंजो साईं ख़लीफ़े हक़ मदीना फ़क़ीर जो या मुंहिंजे पुटनि जो या मुंहिंजे भाइरनि जो ॻाल्हायो छो था ॻाल्हायो त सम्झ में अचेव पुटनि भाइरनि जो ॾोह आहे न साईं वारस उहे दफ़न कनि न हाणे तूं कावड़ियो वेठो आहे अबू बकर ते कावड़ियो वेठो आहे उमर ते कावड़ियो वेठो आहे उस्मान ते त नबी खे 3 ॾींहं रखी छॾियऊं कुर्सी खे लॻा पिया जे भला उन्हनि 3 ॾींहं रखी छॾियो त अली काॾे वियो चओ चओ अली काॾे वियो हो उहो मुड़सी करे हा चया तव्हां वञी लॻो कुर्सी खे तव्हां वञी लॻो हुकूमत खे मां त नबी से खे जाइ ॾियां पर न साईं जेकॾहिं 3 यार चुप हा त अली बि चुप हो छो 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 3 ॾींहं रहायूं हेॾे ॾिहारियो ही पंहिंजी मस्जिद बि वॾी आहे ये जेका मस्जिद आहे न साईं वॾी आहे हिन जे अध जेतिरो महबूब जो हुजरो आहे हिन जे अध जेतिरो एतिरे क़दुरु किताबनि में लिखियो आहे जे 8 माण्हू पे अंदर आया त 9 आयो ई कोन पे जाइ छोड़ी जे सन्हा सन्हा 9 आया पे त 9 आयो ई कोन पे हेॾो साईं जी खट रखियल आहे हेॾो 10 माण्हू अचनि हाणे वारे वारे सां छो त ॿाहिरि कढण जो हुकुम न हो नबी मनो कई ही ॿाहिरि न कढणो आहे अंदरि रखी छॾिजो ऐं वारे वारे सां दफ़न ज़ियारत लाइ माण्हू मोकिलिजो हाणे 10 अचनि ज़ियारत कनि वरी मोटनि 10 अचनि ज़ियारत कनि वरी मोटनि 10 अचनि ज़ियारत कनि वरी मोटनि पोइ 3 ॾींहं न लॻंदा त छो न लॻंदा तुंहिंजे लेखे त को कंहिं मुल्ला मौलवी जो जिस्म हो जो ॿिए ॾिहाड़े सुजी पवे हा न मूंखे ख़ुदा जो कसम आहे जे रसूलुल्लाह न क़यामत ताईं ॿाहिरि हुजे हा त मुस्तफ़ा ओहिड़ो ई हुजे हा महबूब जे जिस्म खे को फ़र्क़ु ई न पवे हा नबी करीम जी ज़ात बाबरका जो जिस्म सलामत हुजे हा इहो 3 ॾींहं साईं इन्ही जे करे लॻा त सभिनी खे वारो मिले सभिनी खे ज़ियारत जो वारो मिले सब अचनि ऐं ज़ियारत कनि ज़ियारत करे वापसि वेंदा वञनि इन्हीअ जे करे मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरका 3 ॾिहाड़ा पंहिंजे हुजरे शरीफ़ में हुया छो त जाइ सोड़ी ही 5, 10, 15 माण्हू थोरा घणा ईंदा विया ऐं लखे माण्हू अची गॾु थिया हा रुगो मदीनो कोन हो ॿाहिरि बि जंहिंखे ख़बर पई आशिक़ त चवनि पिया त मथां बीठा हुजऊं त 24 कलाक दीदार बीठा कयूं हा
पर उनखे 2-2 मिंट 5-5 मिंट ॾेई कढंदा विया तॾहिं सूमर जो ॾींहुं बि लॻी वियो, अंगारे जी राति बि लॻी वई, अंगारे जो ॾींहुं बि लॻी वियो। ओ अरबा जी राति 3 ॾींहंनि खां पोइ वञी मुंहिंजे महबूब करीम खे जाइ मिली। इन में सहाबनि जे कुर्सीअ जो को एतिराज़ कोन्हे, जे कुर्सी जो एतिराज़ आहे त एतिराज़ अली ते आहे, उन छो न मुड़सी गई? जंहिंजी तरफ़दारी थो करे त अलीअ जो हक़ हो, अली दफ़न करे, हाणे ॿियनि जो छा वञे? मूंखे पूर्ण में मुंहिंजे पुटनि जो हक़ आहे, भाइरनि जो हक़ आहे, अवां कलोड़नि जो हक़ कोन्हे को। जेकॾहिं मुंहिंजे महबूब खे दफ़न करे हा त अली करे हा, पर जे अली नथो करे त तंहिंजी माना त अली हक़ ते आहे त अबू बकर बि हक़ ते आहे, अली हक़ ते आहे त उमर बि हक़ ते आहे, जे अली हक़ ते आहे त उस्मान बि हक़ ते आहे। इहो थो जनाज़े जो मसइलो सम्झ में अची वियो अलाए कोन अची वियो? हाँ हाणे इंशाअल्लाह मां सम्झां तव्हांजी दिलि ठरी पई हूंदी। अलाह साईं बेड़ा पार फरमा, असांखे बद मज़हबनि खां बचाए, इन जे एतिराज़नि खां पनाह ॾे। मुंहिंजा मौलाए असांजो दिलियूं खसनि था पिया, असांजा ईमान खसण जी कोशिशि कनि था, मुस्लमाननि जे में शक शुबहा विझणु चाहिनि था। असांखे इन शैतान जे शर खां बचाए जा, इन शकनि शुबहनि खां बचाए जा, असांजे अक़ीदे खे जबल खां वधीक मज़बूत बणाए जा। सहाबा जे बारे में असांखे अदब एहतराम ॾे, अहल बैत जे बारे में अदब एहतराम ॾे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या